सिंझोरो रिपोर्टर ग़ुलाम मुर्तज़ा खोरखानी। सिंझोरो अक़लियतनि जो त्यौहार होली जे पुरमसरत मौक़े ते SSP सांघर डॉक्टर फ़ारूक खलील अंजार जी हिदायतुनि ते सिंझोरो में हिफ़ाज़ती इंतज़ामात सख़्त किया विया आहिनि। 17 खां 18 मार्च ताईं हिंदू बिरादरी जे मज़हबी त्यौहार होली जे मौक़े ते सिंझोरो यासिर मुग़ल शहर जे अमन व अमान बहाल रखण लाइ पूरे तालके सिंझोरो में सिक्योरिटी जा ख़ुसूसी इंतज़ाम किया विया आहिनि। हिंदू अक़लियतनि जी ॿिनि ॾिहाड़नि वारी रंगनि भरी होली जे हवाले सां सिंझोरो समेत झोल में हिंदू बिरादरी जे मंदिरनि में होली जूं तक़रीबूं मुनक़िद कयूं वेंदियूं आहिनि, जंहिंमां हिंदू बिरादरी पूरी आज़ादी ऐं मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए वेंदियूं आहिनि। उन मौक़े ते मुनासिबत सां हिफ़ाज़ती इंतज़ामनि खे नज़र में रखंदे सिंझोरो पुलिस खे मुक़ररु कयो वियो आहे। हिंदू कम्यूनिटी जूं समूरियूं इबादत गाहूं, मंदिरनि ऐं रिहाइशी इलाक़नि में पूरी नफ़री मुक़ररु कई वई आहे। हेॾां सिंझोरो हिंदू कम्यूनिटी जे अॻवान डॉक्टर ज्ञानचंद मनवाणी चयो त होली जो त्यौहार असां लाइ वॾो ॾींहुं आहे। हिन ॾींहुं असां पूॼा पाठ कंदा आहियूं। महराज कम्यूनिटी जे अॻवान ऐं तालका प्रेस क्लब सिंझोरो जे सरपरस्त आला प्रेम पूरन लाल चयो त होली जो ॾींहुं असांजी ज़िंदगी में ख़ुशियुनि जा रंग भरिजी वञनि